अस्सलाम वालेकुम। जय सिंध सदाई सिंध वारा जैन जीअं त आउं गुल मोहम्मद समूह तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल समूह चैनल। अॼु तव्हांखे ज़र्फ़ जे बारे में सेखारींदुसि यानी अंग्रेज़ी में उनखे एडवर्ब चइबो आहे। छा चइबो आहे? एडवर्ब। हाणे एड ऐं वर्ब। एड माना एडजेक्टिव, वर्ब माना फ़इल, इन मां निकितल आहे। ठीकु आहे। अॼु तव्हांखे वस्फ़ ॿुधाईंदुसि, तव्हां सम्झिजा त कीअं आहे। हाणे वस्फ़ आहे अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में सिफ़त ऐं फ़इल यानी एड ऐं वर्ब सिफ़त ऐं फ़इल सां लॻी उन मां वक़्तु, जाइ, इनकार, हाकार, रीत या क़दर जी माना ॿुधाइनि त अहिड़नि लफ़्ज़नि खे ज़र्फ़ चइबो आहे। हाणे प्यारा वारो जीअं त असांखे ख़बर आहे सिंधीअ खे सम्झंदासीं, ज़र्फ़ खे सम्झंदासीं, पोइ एडवर्ब खे सम्झंदासीं त उहो एड जेको आहे उहो एडजेक्टिव आहे ऐं वर्ब जेको आहे उहो फ़इल आहे। माना सिफ़त ऐं फ़इल सां लॻी अहिड़ा लफ़्ज़ जेके सिफ़त ऐं फ़इल सां लॻी उन मां वक़्त जी, जाइ जी, इनकार जी, हाकार जी, रीत जी माना ॾेखारीनि, उन्हनि लफ़्ज़नि खे ज़र्फ़ चइबो आहे। अचो त ॾिसिजो मिसाल जे तरफ़। हाणे वक़्त जी माना हाणे, इहो वक़्त जी माना, सुभाणे वक़्त जी माना, अॼु वक़्त जी माना, हफ़्ते वक़्त जी माना, साल वक़्त जी माना। मिसाल तौर हाणे तव्हां स्कूल वञो, हिते हाणे जेको लफ़्ज़ आयो आहे उहो जेको सो ज़र्फ़ आहे, वक़्त जी माना बि ॿुधाए। ठीकु आहे। वरी हिते आयो आहे सुभाणे मोकल आहे, हिते सुभाणे जेको आहे उहो ज़र्फ़ जी माना बि ॿुधाए। हाणे हिते वरी आहे साल में 12 महीना आहिनि, इहो जेको साल आहे उहो बि वक़्त जी माना ॿुधाए। यानी कि जेको ज़र्फ़ आहे उहो पहिरीं बि लॻंदो आहे, एडवर्ब पहिरीं बि लॻंदो आहे ऐं एडवर्ब जेको आहे ज़र्फ़ आहे उहो आख़िर में बि लॻंदो आहे, यानी कि मफ़ूल जी जाइ ते लॻंदो आहे, ऑब्जेक्ट जी जाइ ते लॻंदो आहे। सिंधी में मफ़ूल, अंग्रेज़ी में ऑब्जेक्ट। त असांखे ख़बर पवे त आहे छा ज़र्फ़। त हाणे नंबर 2 त जाइ मां, जाइ जो मक़सदु आहे जॻह न, घर न, हंधि। हंधि, घर न, ऑफिस जो न, जाइ घर जो न, हंधि, कहिड़े हंधि। अचो त उन खे सम्झूं त हंधि जेको आहे उहो आहे, हंधि जाइ जी माना आहे हेठि, मथे, किथे, हिते, अंदरि, ॿाहिरि। छा हाणे इहे सभु जेके आहिनि ज़र्फ़ आहिनि, पर छाजी माना ॾियनि था? जाइ जी माना ॾियनि था त हंधि इहो कहिड़ो आहे। अचो मिसालनि जी तरफ़। तूं किथे आहीं, ऐं जेको किथे आहे उहा हंधि जी जाइ ॿुधाए पियो, जाइ जी माना ॿुधाए पियो त इहो बाबा किथे आहे, हंधि ॿुधाए पियो। नंबर 2 उस्ताद क्लास जे अंदरि आहे। हाणे जेको अंदरि आहे इहो बि जाइ जी माना पियो ॿुधाए, हंधि जी माना ॿुधाए पियो त किथे आहे, अंदरि आहे ऐं ॿाहिरि आहे। त हाणे वरी टियों जेको आहे, चोथों नंबर आहे छोकिरी हिते आहे। हाणे जेका छोकिरी आहे उहा हिते आहे, हिते जेको आहे उहो बि हंधि आहे, जाइ आहे त छोकिरी किथे आहे, हिते आहे, या हुते आहे, हिते आहे, किथे आहे, इहो बि जेका जाइ जी माना ॿुधाईंदो आहे। राज़ो मथे आहे। हाणे मथे जेको आहे इहा छाजी जाइ ॿुधाए पियो? जाइ ॿुधाए पियो त इहो मथे आहे। हाणे गार्ड ॿाहिरि आहे, छाजी माना ॿाहिरि पियो ॿुधाए? ज़र्फ़ आहे, इहो बि ज़र्फ़ आहे, छाजी माना बि ॿुधाए। ॾिसो गार्ड ॿाहिरि आहे। अचूं था ॿिए मिसाल जी तरफ़। अंदरि ॿाहिरि थी वियो, हाणे हेठि मथे थी वियो, मथे थियो इहो हंधि थियो। गार्ड ॿाहिरि बीठो हूंदो आहे, किथे बीठो हूंदो आहे, किथे ॿाहिरि बीठो हूंदो आहे, त इहा जाइ आहे, हंधि आहे। असांखे हंधि जी ख़बर पई त इहो बि ज़र्फ़ आहे। ठीकु आहे। अचूं था इनकार जे तरफ़। इनकार
इनकार में छा हूंदो आहे न कोन कीन मिसाल आऊं अॼु ऑफिस कोन ईंदुसि हाणे जेको कोन लफ़्ज़ आहे इहो बि ज़र्फ़ आहे इनकार जी माना ॾे पियो अॼु बि ज़र्फ़ आहे वक़्त जी माना ॾे पियो नंबर 2 बाबा कराची न वेंदो ऐं जेको न आहे उहो छाजी माना मिले इनकार जी माना मिले बसि माण्हू सम्झी वञे असांखे सिंधी न ईंदी पोइ वरी अंग्रेजी में एडवर्ब में कीअं वियो असांखे प्यारा ॿार पहिरीं सिंधी लाज़मी आहे वरी आउं तव्हांखे ॿुधायां पियो त हाकारी हा आऊं टंडो मोहम्मद ख़ान वेंदुसि हिते छाजी पियो ॾेखारे हक़ जी माना ॿुधाए त हाणे हीउ जेको लफ़्ज़ में लिखियो आहे हाओ इन में इलाही माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि ठगी ईअं ॻाल्हाईंदा आहिनि हाकार में हाओ हितां खां ज़िले ॿिए तरफ़ वेंदा हुते ॿी ॿोली हूंदी सिंधी हूंदी पर ॿिए जो हूंदो त हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी ॿोली आहे पंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त हाओ जेको आहे उहो हाका जी माना सुभाणे आचर आहे हाणे सुभाणे मां ख़बर पई त इहो बि ज़र्फ़ आहे वक़्त जी माना ॿुधाए थो जीअं तव्हां असीं छटे वञूं उहे छटिया ॻाल्हाईंदा आहिनि पाण चवंदा आहिनि हींअर ओवर चवंदा आहिनि हींअर त हर ज़िले जी पंहिंजी ॿोली इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी ॿोली आहे ठीकु आहे सिंधी आहे पर उन में बि लफ़्ज़नि जो जेको चेंजिंग हूंदी आहे ॻाल्हि साॻी हूंदी आहे अचो त ॾिसो रीत जे तरफ़ त रीत या क़दुरु ॻाल्हि साॻी आहे ठीकु आहे रीत क़दुरु बि ॿुधायो हीअ रीत या क़दुरु आस्ते तेज़ ॾाढो तमामु तुखो वग़ैरह इहे मूं रीत जा मिसाल ॿुधायां त इहा जेका रीत कहिड़ी आहे माण्हुनि जी रीत कहिड़ी आहे पखियुनि जी कहिड़ी रीत आहे जानवरनि जी कहिड़ी रीत आहे त अचो त उन तरफ़ ॾिसूं त मूं मिसाल लिखिया आहिनि चाखूं तिखो आहे हीउ जेको तिखो आहे इहो ज़र्फ़ आहे इहा चाखुनि जी रीत जो ॿुधाए पियो माना वज़ाहत फैल पियो करे ज़र्फ़ जी त वधीक वज़ाहत ॿुधाइनि ज़र्फ़ इनखे चइबो आहे वज़ाहत ॿुधाइनि फैल जी वज़ाहत ॿुधाइनि वधीक वज़ाहत थो करणु फैल जी ज़ाहिर करणु वधीक वज़ाहत करणु त छा पियो करे फाइल ठीकु आहे हाणे चाकू त छा आहे तिखो आहे तुखो जेको आहे उहो ॾिसो फैल सां लॻो आहे तॾहिं बि ज़र्फ़ थी वियो जॾहिं फैल सां लॻे चाकू तुखो आहे हीउ तुखो लॻो आहे फैल आहे उन सां लॻो आहे तॾहिं बि ज़र्फ़ थी वियो त मूं मथे ॿुधायो सुफ़त ऐं फैल सां लॻी त हीअ त लॻे पियो फैल सां तुखो फैल सां लॻे पियो इन करे हीअ ज़र्फ़ थींदो ठीकु आहे अचो ॿिए नंबर तूं आस्ते हल हाणे जेको आस्ते आहे इहो बि छाजे माना बि ॾेखारे इहा रीत हुनजी कंहिंजी आहे माण्हू जी रीत आहे कहिड़ी आहे आस्ते बि हले तेज़ बि हले कीअं बि हले रीत आहे हुनजी पंहिंजो हुनजो रीत आहे अंदाज़ आहे कीअं थो हले आस्ते इहो ज़र्फ़ आहे हल फैल सां लॻो आहे तॾहिं हीअ ज़र्फ़ थी पियो आहे ठीकु आहे अचूं था टे नंबर ते साईं मोहम्मद अली तमामु सुठो पढ़ाए थो हाणे ॾिसो साईं मोहम्मद अली तमामु सुठो पढ़ाए थो ऐं जेको तमामु इहो ज़र्फ़ आहे हिन सां हीअ सुफ़त सां लॻो आहे हीअ ॾिसो ॿुधायो सुफ़त ई फैल आहे हिते हीअ सुठो तमामु जेको आहे उन सां सुफ़त सां लॻो आहे सुफ़त कंहिंसां लॻो आहे फैल सां लॻो आहे तॾहिं बि ज़र्फ़ थींदो आहे ज़र्फ़ सां लॻे तॾहिं ज़र्फ़ थींदो आहे ॾाढो थी वञे तमामु ॾाढो आहे तॾहिं बि ज़र्फ़ आहे ज़र्फ़ सां लॻंदो तॾहिं बि ज़र्फ़ थी पवंदो अचूं था मिसाल गुल मोहम्मद तेल ढोड़े थो हाणे ॾिसो गुल मोहम्मद जी रीत कहिड़ी आहे अंदाज़ कहिड़ो आहे छा ज़र्फ़ ॿुधाए पियो यानी फैल जेको आहे उहो ज़र्फ़ जो बयानु पियो करे त असांजी उनजी रीत कहिड़ी आहे ठीकु आहे हाणे जो गुल मोहम्मद आहे उनजी रीत हीअ आहे तेज़ ढोड़ी थो उन फैल सां लॻो आहे ढोड़ी उन सां इन करे उहो ज़र्फ़ थी पियो हाणे मक़सदु ॻाल्हियो तव्हां प्यारा ॿार सम्झो त ज़र्फ़ सिंधी में न सम्झंदा त तव्हांखे एडवर्ब कोन ईंदो सम्झा त सिंधी असांजी ॿोली आहे पहिरीं असीं हुनखे सम्झूं त सही त सिंधी आहे छा ज़र्फ़ आहे छा उहो छाजो माना ॿुधाए थो वरी पाण वज़ाहत कयूं त अहिड़ा लफ़्ज़
जेके जुमिले में सिफ़त ऐं फ़ेल सां लॻी उन मां वक़्त जी, जाइ जी, इनकार जी, हाकार जी, रीत या क़दुरु ॻाल्हि साॻी आहे, उन जी माना ॿुधाइनि, उनखे ज़र्फ़ चइबो आहे। यानी एट माना एडजेक्टिव, वर्ब माना फ़ेल। ॻाल्हि साॻी आहे, ही कनि ज़र्फ़नामा, ही कनि जेको थो एडवर्ब माना। अब सम्झंदासीं जेके प्यारा भेरो, ॾिसो असीं सिंधी आहियूं, असीं पहिरीं सिंधी सम्झूं, सिंधी खे सम्झूं, सिंधी जे जुमिलनि खे सम्झूं, उन जे मफ़हूम खे सम्झूं, वस्फ़ खे सम्झूं, पोइ असांखे अंग्रेज़ी एडवर्ब ईंदो। सिंधी असीं न सम्झंदासीं त असांखे एडवर्ब कोन ईंदो। एडवर्ब में ई मक़सदु लिखियो पिया, एड वर्ब, एडजेक्टिव सिफ़त, एडजेक्टिव माना सिफ़त, वर्ब माना फ़ेल। अहिड़ा लफ़्ज़ हिकु सिफ़त ऐं फ़ेल था लॻनि। हाणे मक़सदु ॾिसो, तव्हां ॾिसो हिते आहे, हिते आहे एड, अची वियो अंग्रेज़ी में, असांजो मथे अपॉन अची वियो। असांखे जॾहिं सिंधी ईंदी पोइ अंग्रेज़ी ईंदी। हाणे उहा मफ़ूल तरफ़ लॻंदो, माना ऑब्जेक्ट तरफ़ लॻंदो। जेको एडवर्ब हूंदो आहे ऑब्जेक्ट में बि कमु ईंदो आहे। जीअं हाणे ॾिसो अची वियो आहे सुभाणे, इहो बि जेको वक़्त जी माना ॿुधायो, एडवर्ब तरफ़ लॻंदो आहे, ऑब्जेक्ट तरफ़ लॻंदो आहे, ऑब्जेक्ट उहो थी वेंदो आहे। इहो वाहिद आहे अठनि मां, जेको थो मफ़ूल थींदो आहे, ऑब्जेक्ट थींदो आहे अंग्रेज़ी में आख़िर में हूंदा। पर असांजे छूट में बि आयो आहे ज़र्फ़, सुभाणे, हाणे, इहे छूट में बि आया आहिनि। त असां हिनखे सम्झूं त छूट में बि अची सघनि था, पछाड़ी में बि अची सघनि था, ऑब्जेक्ट तरफ़ अची सघनि था। त असीं हिनखे सम्झूं। असीं जेकॾहिं न सम्झंदासीं त उनजो सम्झ में असांखे पंहिंजी ॿोली अचे, पोइ आहिस्ते स्लोली एलवाए लॻंदो आहे, त एडवर्ब थींदा। ठीकु आहे, जे वरी फास्टली, त इहे लफ़्ज़ हूंदा आहिनि त एडवर्ब थींदा। उन जी सुञाणप सवली आहे अंग्रेज़ी जी। पर असांखे सिंधी न ईंदो त असांखे ज़र्फ़ जी ख़बर कान ईंदी। JeSt, PST, HST में ज़र्फ़ बि ईंदा हुआ सिंधीअ में, सिंधी जेको सब्जेक्ट आहे। पोइ तव्हांखे जुमिलो कोन ईंदो त मिसाल करे मूं लिखियो आहे त बाबा राज़ो मथे आहे, मां ज़र्फ़ ॻोल्हियो, पोइ तव्हांखे कीअं ख़बर पवंदी हीअ ज़र्फ़ आहे। मतिलबु आहे मथे बाबा लिखियलु आहे कट ते आहे। हाणे कीअं मिसाल ॾेई ॿुधायां, ऑब्जेक्ट हूंदा न 3-4 हूंदा, बाबा मथे आहे, तव्हां ज़र्फ़ ॻोल्हियो, राज़ो मथे आहे, हाणे ख़बर ई कोन पवंदी। त असांखे पंहिंजी ॿोलीअ ते ग़ौर रहणु खपे। असां पंहिंजी ॿोली छॾे ॾिनी आहे, पराई ॿोली खे अपनायूं पिया, पंहिंजी ॿोली खे असां छॾे ॾिनी आहे। असीं पंहिंजी ॿोली खे सम्झूं, पोइ अंग्रेज़ी तमामु सवली थींदी। अञा बि जेकॾहिं तव्हांखे को मुंझाड़ो हुजे, अञा हर्फ़ जुमिलो, हर्फ़ निदा मां सेखारींदुसि, फ़ेल लाज़िमी बि सेखारींदुसि त फ़ेल लाज़िमी आहे छा, ऐं ज़र्फ़ जो मूं अॼु तव्हांखे ॿुधायो, एडवर्ब बि तव्हांखे सवलो आहे, सम्झाईंदुसि अंग्रेज़ी में। पर सिंधी न ईंदी त अंग्रेज़ी असांखे कोन ईंदी। ऐं हिनजो रुगो माना जो फ़र्क़ु आहे। जीअं मूं तव्हांखे मिसाल ई ॿुधाया, किथे आहे भई, या मिसाल मथे आहे या ॿाहिरि आहे, आउट साइड। त मक़सदु ॻाल्हि इहो त असीं सिंधी खे त सम्झूं त सही, पोइ असांखे मानाऊं अचनि, पोइ हुन मां असीं कढी रहंदासीं, देरि कान लॻंदी। ॾिसो ईंदा हुआ सुवाल JeSt में, PST में ज़र्फ़ ईंदा, पोइ तव्हां मुंझा पिया हूंदा। सिंधी खे सम्झो ऐं सिंधी असांजी ॿोली आहे, हिनखे सम्झो। असांखे न केरु ॿुधाए बाबा तव्हांजो ज़र्फ़ कहिड़ो आहे, एतिरो पढ़ियलु आहियो, सिंधी ॿोलीअ ॿुधायो, त असांखे चवंदो असांखे अचे कोन थो, यानी पोइ सिंधी पंहिंजी ॿोली कोन थी, पढ़ाई ॿोली पिया सघो। त असीं पंहिंजी ॿोली सिखूं, पोइ पढ़ाई ॿोली सिखूं। पंहिंजी ॿोलीअ मूंखां ॾिसो चीन केॾी तरक़ी करे विया पंहिंजी ॿोलीअ ते, असीं पढ़ाई ॿोलीअ ते हलूं। पर उहा बि ज़रूरी आहे अंग्रेज़ी, न आउं कोन थो ॼाणां अंग्रेज़ी न, पर उन सां गॾु पंहिंजी ॿोली, पोइ अंग्रेज़ी, उनजी मदद वठंदा तव्हांखे अंग्रेज़ी सवली लॻंदी। इनशाला तव्हां टेस्टुनि में पास थींदा। ऐं तव्हांखे वरी मां गुज़ारिश करियां थो त पास थी महिरबानी करे स्कूलनि में वञी बचनि खे पढ़ाइजांइ, इहो मुंहिंजो तव्हांखे गुज़ारिश आहे। ऐं उस्तादनि साहिब जेके आहिनि
उन्हनि खे बि आउं चवंदो प्राइमरी जा JeSt जा उस्ताद कहिड़ो बि त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जेके जिते जिते स्कूलनि में ड्यूटी तव्हांजी आहे उते ॿारनि खे पढ़ायो इहो असांजो फ़र्ज़ु आहे असांजी क़ौम सुजाॻ थिए असीं उन क़ौम कोशिशि करियूं आउं बि रिटायर उस्तादु आहियां तॾहिं मां कोशिशि करियां पियो यकीन करियो आउं कल्ह स्कूलनि में वेंदो आहियां सेखारणु वेंदो आहियां हाई स्कूलनि में प्राइमरी में वेंदो आहियां अञा आउं हिन खां पोइ वरी पहिरियों दर्जो जेको आहे उहो कीअं पढ़ाइबो आहे ॿारनि जे बारे में उहो मां सेखारींदुसि हीअ उहो ई मां वीडियो छॾींदुसि त पहिरियों क्लास कीअं पढ़ाइबो आहे ठीकु आहे हाणे तव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे पढ़ी पास थी मूंखे उमेदु आहे त अवी स्कूलनि में ज़रूरु पढ़ाईंदा इहा ई मुंहिंजी ख़ुशी आहे आउं ॿुधंदुसि उस्ताद क्लास स्कूलनि में पढ़ाइनि पिया मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी महिरबानी जय सिंध सदाईं सिंध जिए सदाईं सिंध जिए